नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा आहियूं। खैबर में खैबरानी पुलिस पोस्ट वटि MNA मखदूम जमील जमा जो इस्तक़बाल कयो वियो। इस्तक़बाल जी अॻवानी MNA मखदूम जमील जमा जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ शाह जी निगरानी में कई वई ऐं इस्तक़बाल में शिरकत लाइ गुलशेर अबड़ेजो, अकरम बलोच, साबिक़ा नाज़िम उडेरोलाल स्टेशन ऐं मटियारी DSP हबीबुल्ला चंड, DSP खैबरानी अब्दुल मजीद पठान, उडेरोलाल विलेज SHO सैयद सईद अहमद शाह, जावेद अहमद उमरानी, एजाज अहमद खैबर, वली मोहम्मद कबरानी ऐं ॿिया सियासी समाजी ऐं खैबर जे इलाइक़े जा तर जा रहवासियुनि वॾे अंग में इस्तक़बाल में शिरकत कई ऐं MNA क़िबला मखदूम जमील जमा जो कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ शाह जो चवणु हो त क़िबला साईं मखदूम जमील जमा हैदराबाद खां उडेरोलाल विलेज में मोहम्मद जुमन झेजो जी चांह पार्टी वेंदा ऐं पोइ उतां खां उडेरोलाल स्टेशन ते रईस इमदाद अली चट्टू जे भाउ जी शादी जी दावत में शिरकत कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।